नाज़रीन, मशहूर गुलकारा सनम मारवी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची के सदर अहमद शाह के विच में जारी तकरार खत्म थी वियो। बिन्ही गलत फहमियों खत्म करे हिक ॿिए खे माफ़ करे छॾियो। कुछ ॾींहं अॻु सनम मारवी अहमद शाह के 5 करोड़ रुपया हथ जाने जो नोटिस सुम्हाणियो हो, जंहिंमें इल्ज़ाम लगायो वियो हो त 10 अगस्त ते सखर में सिंध हुकूमत जे हिक प्रोग्राम खेसि धिका ॾिना विया, नामुनासिब ज़बान इस्तेमाल कई वई ऐं धमकियूं भी ॾिनी वयूं। गुलकारा मुतालबो कयो हो त हू हिक हफ़्ते जे अंदर माफ़ी घुरे, ॿी सूरत में कानूनी कार्रवाई के मोह ॾिए। अहमद शाह अहिड़नि इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो हो त हुन न त तौहीन कई, न ई हुन कंहिं क़िस्म जी धमकियूं ॾिनियूं आहिनि, पर हाणे सूबाई वज़ीर सकाफ़त सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ऐं लेखका नूरुल हुदा शाह जे मदख़लत सां ॿिन्ही शख़्सियतुनि जे विच में सुलह थी वई। सकाफ़त वारे वज़ीर पंहिंजे फेसबुक पेज ते हिकु वीडियो शेयर कई, जंहिंमें अहमद शाह सनम मारवीअ खे नंढी भेण ऐं धीअ करार ॾींदे चयो त असांजे विच में सालनि खां पुराणा लाॻापा आहिनि, सिर्फ़ ग़लतफ़हमीअ जी बुनियाद ते तकरार साम्हूं आया। हिन तस्लीम कयो त संदसि स्टाफ जे नामुनासिब रवैये सां गुलकारा के तकलीफ़ पहुती, पर हाणे समूरा इख़्तिलाफ़ ख़त्म थी विया आहिनि। सनम मारवी बि बयान जारी कंदे चयो त सिंध जी रवायत मूजिबि मां पंहिंजा समूरा इल्ज़ाम वापसि वठी रही आहियां। हुन सुलह में अहम किरदारु अदा करण ते सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ऐं नूरुल हुदा शाह जो थोरो अदा कयो ऐं चयो त उहे सिंध जी अवाम जी थोराइती आहे।